तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे मलीर जी बैंस कॉलोनी में महमूदाबाद ॻोठ में बरसाती पानी में ॿ ॿार बुॾी फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे। असां सां शेयर कयूं पिया। बरसाती पानी में बुॾी वियल ॿारनि में रियाज़ ऐं सजाद अली शामिल आहिनि, जिन जा लाश जिना अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे। असां सां शेयर कयूं पिया। मलीर जी बैंस कॉलोनी महमूद ॻोठ में बरसाती पानी में ॿ ॿार बुॾी फौत थी विया आहिनि। बरसाती पानी में बुॾी वियल ॿारनि में रियाज़ ऐं सजाद शामिल आहिनि, जिन जा लाश जिना अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे मलीर जी बैंस कॉलोनी में महमूद ॻोठ में बरसाती पानी में ॿ ॿार बुॾी फौत थी विया आहिनि। बरसाती पानी में बुॾी वियल ॿारनि में रियाज़ ऐं सजाद अली शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सुखन थाणे जी हद बेस कॉलोनी महमूद ॻोठ वेझो जेको आहे बरसाती पानी जेको बीठल हो, उन में ॿ जेके ॿारड़ा हुया, जेको आहे रियाज़ ऐं सिजाद, जेके बुॾी फौत थी विया आहिनि। इतला ते ॻोठाणनि पहुची ॿिन्ही ॿारनि जा मड़ कढराए जेको आहे एम्बुलेंस ज़रिए जना अस्पताल मुंतकिल कया, जंहिं बाद जेको आहे वारसनि हवाले कया विया। पुलिस जो चवणु आहे त बरसाती पानी बीठो हुयो, ॿार रांदि करे रहिया हुया त ओचितो जेको आहे बरसाती पानी में किरिया आहिनि, जंहिं बाद उहे फौत थिया आहिनि। इतला ते असीं पहुतासीं, रज़ाकार पहुता ऐं ॿारनि खे खणाए जना अस्पताल मुंतकिल करे कानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। जी, महिरबानी अपडेट करण लाइ।